ये किताब ला जवाब जेला असा अर्ज कंदासी शेर अहले सुन्नत मुजाहिद मिल्लत पीरे तरीक़त रहबर शरीयत साईं मुफ्ती खलील अहमद जान चो सुभान अल्लाह पानी दा पंज रूहानी बयान करे असा के मुस्तफीद कर फरमाइंदा सुभान अल्लाह। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही व अला आलिही व अस्हाबिही व अहली बैतिही अजमईन। अल्लाह सुब्हानहु व तआला जा बेहमद शुक्र आहे ऐं उन ज़ात बरकात के लामहदूद हम्द आहे जे अॼु असांखे सालिहीन जी सुहबत ऐं संगत नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला अजो के हिन खुशियुनि में अञा भी इज़ाफ़ा फरमाए, हिननि राबतनि ऐं मुहब्बतनि खे अञा भी मज़बूत फरमाए। बेहद खुशी आहे हज़रत क़िबला पीर दिलबर साईं तव्वल अल्लाहु उम्रहू व अदाम फ़ैदहू जिन सां मुलाक़ात थी हथ ॾियण सां मूं अर्ज़ु कयो क़िबला ख़ुशि आहियो ऐं जल्दी मूं चयो अॼु त हुअईं तव्हां ख़ुशि आहियो, मां छा पुछां तव्हां ख़ुशि आहियो। पाण फरमायूं त अवां जहिड़े दोस्तनि जे अचण सां अञा ख़ुशियुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। दिलां दुआ बि निकिरे त इहे सदा ख़ुशि हुजनि, इन्हनि जो ख़ुशि रहणु असांजो ख़ुशि रहणु आहे ऐं इहे ख़ुशि थी विया त फ़ुक़रा सभई ख़ुशि रहंदा ऐं इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला अञा वधीक ख़ुशियुनि जा मौक़ा नसीब फरमाए। अॼु शहज़ादे जे शादी जो मौक़ो आहे, शादियूं त थींदियूं रहनि थियूं, वञण बि थिए थो शादियुनि में, पर हीअ वधीक ख़ुशी इन हवाले सां बि थी आहे जो हिकिड़े पासे नंगर न्याज़ भी हली रहियो आहे, शादी जो प्रोग्राम भी, ऐं ॿिए पासे मीलाद शरीफ़ जो प्रोग्राम भी हली रहियो आहे। शादियुनि जे मौक़नि ते माण्हू पंहिंजनि खे दावतूं ॾींदा आहिनि, माइटनि खे दावतूं ॾींदा आहिनि, दोस्तनि खे दावतूं ॾींदा आहिनि। रुठल जेके माइट हूंदा आहिनि उन्हनि खे बि पोती पटको करे राज़ी करे ऐं पंहिंजे ख़ुशीअ में शरीक कबो आहे। जेके दोस्त कावड़जी बि वेंदा आहिनि उन्हनि खे बि राज़ी करे पंहिंजे शादियुनि में शरीक कबो आहे तां ख़ुशी जा लम्हात असांजा वधी वञनि। औलाद जी बच्चे जी भाउ जी ख़ुशी आहे, शादी आहे, वरी जॾहिं दोस्त ईंदा त अञा बि ख़ुशी ज़्यादा थींदी। इन हवाले सां माण्हू पंहिंजे माइटनि खे घुराईंदो आहे त जॾहिं आम माइटनि खे हीअ राज़ी करण जो हिकिड़ो मौक़ो आहे या दोस्तनि खे राज़ी करण जो मौक़ो आहे, उन्हनि खे पाण सां गॾु पंहिंजे साथ में ऐं सथ में वेहारण जो हिकिड़ो मौक़ो आहे त हीअ मुसलमाननि जे मथां हक़ आहे त वाकई पंहिंजे दोस्तनि खे अहिड़नि मौक़नि ते राज़ी बि करे ऐं पंहिंजे माइटनि खे बि अहिड़े मौक़नि ते राज़ी करे। पर सभ खां जेको वधीक हक़ असांजे मथां आहे उहो मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात जो आहे। उन ज़ात जो असांजे मथां तमामु घणो हक़ आहे, हता के पंहिंजे अहल औलाद अबे अम्मा टोटल दुनिया जे इंसाननि खां वधीक उन ज़ात जो हक़ आहे त पहिरियां असां उन्ही खे राज़ी कयूं ऐं उहे असां उन्हनि खे कीअं राज़ी कंदासीं, उन्हनि खे हीअं राज़ी कंदासीं जीअं अॼु क़िबला दिलबर साईं पंहिंजे यार खे राज़ी करे रहियो आहे, पंहिंजे सोने महबूब खे राज़ी करे रहियो आहे। फ़क़ीरनि खे बि राज़ी कई, दोस्तनि खे बि राज़ी कयईं ऐं मदीने वारे घोट खे बि राज़ी कयईं, पंहिंजे रब करीम खे बि राज़ी कयईं। अहिड़नि मौक़नि ते माण्हू के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि मुस्लमान ई आहिनि, दौल दमामा करे, शराब कबाब करे, राग रंडियूं करे पंहिंजे रब खे नाराज़ करे वेहंदा आहिनि, पंहिंजे महबूब खे नाराज़ करे वेहंदा आहिनि। इहा ख़ुशी आहे कान का, ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फ़रहीन। अहिड़ियूं ख़ुशियूं अल्लाह पसंदि ई कोन फरमाईंदो आहे। हा, अहिड़ी ख़ुशी जंहिंमें अल्लाह जो शुक्र बि अदा कयो वञे, मीलाद बि कयो वञे। ऐं हीउ त असांजो अक़ीदो आहे त जंहिं जाइ ते मीलाद थींदो आहे त उते मदीने जा घोट अलैहिस्सलाम पाण तशरीफ़ फरमा थींदा आहिनि। क़िबला पीर दिलबर साईं असांखे दावत न ख़ुदि मदीने वारे घोट खे पंहिंजी ख़ुशी में दावत ॾिनी आहे। असांजूं अखियूं नथियूं ॾिसनि पर ॾिसण वारनि जूं अखियूं ॾिसी रहियूं आहिनि
एडो सुकून एडो करार एडो मज़ो शादी में एडो एडो सुकून एडी खामोशी एडी मोहब्बत एडी रहमत जो नुज़ूल यो सब कुछ ही फज़ाई बुधाए रही आ तज मदीने जो घोट असा जो मेहमान सुभान अल्लाह महबूब अलैहि सलाम जिन तशरीफ आवरी आहे उन्हनि जी तशरीफ आवरी थी वई त असांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा ई पार थी विया हिकिड़ी नज़र थी वञे असांजा बेड़ा ई पार थी वेंदा ही असांखे मौक़ो मिलियो आहे ईअं पाण में मिलण जो ख़ुशियुनि जे इज़हार जो उन नातन के मजबूत करण जो खुद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात बरक़ात के दावत जो तव्हां भी जॾहिं ख़ुशियूं कयो त अहिड़ियुनि शादियुनि जे मौक़नि ते मीलाद शरीफ़ जूं महफ़िलूं सजाईंदा कयो मीलाद जूं महफ़िलूं सजाईंदो त इन में हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी रूहानी तरह आमद थी वेंदी आहे उन्हनि जी तवज्जो थी वेंदी आहे नज़र इनायत थी वेंदी आहे ऐं जॾहिं उन्हनि जी तवज्जो थींदी आहे त पोइ माण्हुनि जा बेड़ा पार थींदा आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला अॼोकिन ख़ुशियुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं जिन घोटनि जो ही शादी जो मौक़ो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जो लायो सजायो फरमाए ऐं उन्हनि खे पंहिंजे अहलनि सां शाद ऐं आबाद फरमाए ऐं नेक नरीना औलाद जो रिज़्क़ उन्हनि खे अता फरमाए क़िबला सांजन जी ही दरबार ऐं जेतिरियूं बि दरबारूं आहिनि सभिनी जे फैज़ खे क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमाए सांजन जा भाइर सांजन जा शहज़ादा सांजन जी जमाए साईं सां मुहबत करण वारा साईं सां ताल्लुक़ रखण वारा उन्हनि सभिनी जे लाइ दिलों दुआ निकिरंदी आहे अल्लाह ताला सभिनी खे शाद ऐं आबाद फरमाए व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला